दादू भरसां ॻोठ दुबी में घरनि जा प्लाट सरकारी ज़मीन में ॾेई घर धणियुनि खे लड़पड़ाइण ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि जो एहतजाज। दुबी असां सां नाक कयो वियो आहे, नाजाइज़ी कई वई आहे, असांखे धमकियूं ॾिनियूं वयूं। हुन जेको ऑफिसर अचे थो असां हुनखे चऊं था 2000 पोयों जेको 2000 खां उहो रिकॉर्ड खोलियो वञे त उहो असांजो को बि ऑफिसर ॿुधण लाइ तयारु न आहे। इन्हनि असांजे लाइ मुसीबत करे ॾिनी आहे। असां ग़रीब माण्हू छा कयूं? हाणे हे इन्हनि खे DC साहब तोहफ़े में ॾेई वियो आहे असांजा घर बीठो आहे। साईं असां मुराद अली शाह खे अपील था कयूं, साईं इमरान ख़ान खे अपील था कयूं त असां ॻोठ पटे काॾे वेंदासीं। DC साहब खे अपील था कयूं त असां ॻोठ पटे काॾे बचड़ा काॾे वठी वेंदासीं। हे ॾिसो था नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि, असां काॾे वठी वेंदासीं? असांजो को खातो हुजे या असांजी का ज़मीन हुजे या असां वटि प्लाट हुजे, प्रॉपर्टी हूंदी त उहा सरकार खे ख़बर हूंदी। पहिरियां बेसिकली आहे ॻोठ जी ज़मीन आहे, उन्हनि सां उहो तपेदारनि सां हिननि सां मिली करे उन्हनि खे पैसा ॾेई मिली भगत करे ऐं खणत कराए ही वक़्फ़ कराई वई आहे। माना ॻोठ जी ज़मीन हुननि ख़ाली ॾेखारे ऐं जेको सो हिन खे क़ब्रस्तान लाइ हुननि वक़्फ़ कराई आहे। हाजी परियल लुंड, अनवर लुंड, फैसल लुंड, गुलाम मुस्तफ़ा लुंड, शाहिद हुसैन लुंड ऐं ॿियनि ॻोठाणनि जो चवणु हुयो त ॻोठ दुबी दड़ा फिटल कचे वारे इलाइक़े में 50 साल खां क़दीमी ॻोठ आहे। हिन ॻोठ में असांजा अबा ॾाॾा फ़ौत थी विया ऐं पुराणे रिकॉर्ड में हुन जा नक्शा पिणु मौजूदु आहिनि। हुननि बस वारनि खां अपील कई त असां सां इंसाफ़ कयो वञे।